वनस्तगफिरुहु वनुअमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मुर्शिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दिल जी मोहब्बत सां मदीने वारे साईं ते दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। एक दफ़ो ॿीहर दुरूद शरीफ आवाज़ अचणु खपे। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सदर एहतराम स्टेज ते मौजूद उलमाए किराम ऐं हाज़रीन जमात 8 डिसेंबर 2021 ख़मीस जी रात वांडे ॻोठ वाहिद बश मलक में सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो हजरत मौलाना गुलाम रसूल साहब जिन जी सरपरस्ती साईं हाफिज मोहम्मद लाइक
जंजी कोशिश मेहनत ऐं जमायत जे तावन सां मुनक़िद थियो आहे। अल्लाह पाक समूरन जी हाज़िरी क़बूल ऐं मंजूर फरमाए, आमीन चओ। उन्वान आहे जलसे जो सीरत नबी। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, असी उन सोने नबी जा उम्मती आहियूं। अल्लाह पाक कलमे वारी दौलत नसीब फरमाई। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत हुजण जो शरफ नसीब थियो। जरूरत इन शइ जी आहे त जंहिं आका, जंहिं सोहणे, जंहिं प्यारे पैगंबर करीम जा असीं उम्मती आहियूं त असांखे पंहिंजी ज़िंदगी ऐं हयाती बि पंहिंजे महबूब पैगंबर आका ख़ातमुन नबीन सोहणे जे उसवे हसन ऐं ज़िंदगी हयाती सुन्नत मुताबिक, शरीयत मुताबिक, मिठे मोहम्मद जे दिनल हुक्म मुताबिक गुजारियूं। बाबा समझो था न, तवज्जो मुकम्मिल आहे न। ॻाल्हि समझ में तॾहिं ईंदी जॾहिं दिल वारो तवज्जो हुजे। अॼु असांजे लिबास में अंग्रेज़ी लिबास, असांजूं शादियूं, गमियूं, जगहूं, असांजी सूरत, असांजी सीरत जेकरे नज़र कजे त सभु धारियनि, गैरनि ऐं नबी पाक जे गैर उम्मत जे माण्हुनि जे नक्शे कदम ते हूं। जॾहिं त उम्मती नबी साईं जा शिफ़ा नबीअ जी थींदी, पैगंबर हिन उम्मत लाइ दुआऊं घुरियूं त छा मां अवां खां न पुछां त सिर्फ़ कलमू, सिर्फ़ नबी पाक ते ईमान, बाक़ी सॼी ज़िंदगी असांजी कंहिं ॿिए तरीक़े ते गुज़रे त इहो मुस्लमान जो शान नाहे। अॼु अहद इरादो कयो त शादियुनि में, गमिन में, वापार में, ॾेतीअ में, लेतीअ में, गुफ़्तार में, किरदार में, अमाल में मिठे मोहम्मद जे तरीक़े ते हलंदासीं। इरादो आहे। कुरान दो फरमाए, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह, लक़द कान लकुम। ही जेके दोस्त आयो, अल्लाह तव्हां जे जवानीअ में बरकत करे। थोड़ो हीअं विच ते अचो, सेंटर ते। एॾऊं थोड़ी हवाड़ी भी आ, थधड़ी भी आ। अल्लाह तव्हां खे सलामत रखे। अवां खे भी गुज़ारिश आहे त कदम कदम अल्लाह सलामत रखे। असां तव्हां जे करे वक्त भी कढियो आहे, मसरूफियत भी आहे, जलसो भी आहे, सियारे जी रात भी आहे। का भी शइ माल सां तव्हीं ॿुधो ऐं दिलि सां ॿुधो, साम्हूं थी करे नज़रूं नज़रुनि में मिलायूं त ॿ ॻाल्हियूं अल्लाह पाक सम्झण जी तौफ़ीक़ ॾे ऐं अमल जी तौफ़ीक़ ॾे। कुरान दो फरमाए, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुल हसना। कामयाबी दुनिया जी, आखिरत जी, कब्र जी जेकरे अवां चाहियो था त अवां खे मिलंदी मिठे मोहम्मद जे तरीक़े में, मुझे पाक नबीअ जे सीरत में। मुझे सोने जी सीरत पाक हयाती उहा कीअं हुई। इंसान त पंहिंजी जगह ते, मुसलमान त पंहिंजी जगह ते। मुझो मिठो मोहम्मद सिर्फ मुसलमानन जे लाइ रहमत न, सिर्फ उम्मत जे लाइ रहमत न, सिर्फ मक्के पाक ऐं मदीने वारन जे लाइ रहमत न, सिर्फ अरबन जे लाइ महबूब मोहम्मद रहमत न, पर कुरान हिय तो फरमाए, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन।
समूरे गोठ वारा वाइज़ ॿुधो ऐं नोट कयो ऐं पोइ दिल ते हथ रखी पंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कयो त असां काथे बीठा आहियूं, महबूब जी ज़िंदगी छा आहे। असांजे सोणे पैगंबर जे लाइ रब पियो फरमाए प्यारा असां तव्हांखे न मोकिलियो आहे सिर्फ मके पाक मदीने पाक ऐं पंहिंजे उम्मत जे लाइ फरमायो रहमत लिल आलमीन तवी जहानन जे लाइ रहमत हो। तवा हैवानन पखिल परंदन जीतल जनासी मल जानवरन जे लाइ भी रहमत आयो। त पोइ मां अॼु वाहिद बश मलक गोठ जे अंदर अर्ज़ कया त मुंहिंजे महबूब करीम जाते पंहिंजे उम्मत सां ऐं मुसलमानन सां हलिया उते मके जे काफ़रन सां भी पाण सलूक इखलाक रहमत वारो कयो। सदको वञा आका साईं जेके इज़ाइन पिया जेके तकलीफ़ूं पिया ॾियनि जेके रस्तनि ते कंडा ऐं मिटियूं पिया सटनि मुंहिंजो मिठो मोहम्मद उन्हनि जे लाइ बि दुआऊं पिया घुरनि। चरियनि खे त पाण माण्हू ई न सम्झंदा आहियूं पर मुंहिंजे पाक नबी हिक चरे खे हथ खां वठी करे आंगुरियूं आंगुरुनि में मिलाए करे हीअं मुंडो ॾेई करे ऐं पाण सां गॾु पिया वरतियूं चले। हिकु सहाबी थो चए त मां हुज़ूर ते नज़र कई दुरूद शरीफ़ मोहम्मद लाइक खे चयो छड़ो उनखे तकड़ो कयो। सहाबी तो अर्ज़ करे मां अर्ज़ कयुमि साईं त चरियो आहे जंहिंखे तव्हीं मुहब्बत सां प्यार सां हथ हथ में ॾेयूं वरतियूं पिया अचो। पाण फरमायो सहाबी सगोरे खे त मुंहिंजे लाइ क़ुरान ही जुमला चया आहिनि कुल या अय्युहन नासु इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। सोना नबी चो ऐं रुए ज़मीन जा इंसान हो मां मुहम्मद तव्हां समूरन जो नबी आ। फरमायो मुंहिंजे सोणे पुट सहाबी मां मुहम्मद मदीने मके वारन जो नबी मां मुहम्मद दुनिया जे इंसानन जो नबी मां मुहम्मद रंग जा भूरा या कारा उन्हनि जो नबी मां मुहम्मद दुनिया जे अमीरन सरदारन वडेरन जो नबी मां मुहम्मद गरीबन मिस्कीनन मजदूरन हारन यतीमन बेसहारन जो नबी। फरमायो मुझे आका पुट सहाबी जे मां मुहम्मद अबू बकर उमर उस्मान अली जो नबी आ जे मां मुहम्मद दुनिया जे सियाणन जो नबी आ तीअं मां मुहम्मद इन चरन जो भी नबी आ। अज पीमा के पिया इज़ायूं ऐं दावा पिया कयूं त असीं आशिक हूं नबी साईं जा यतीमन जा माल पिया खाऊं दावा पिया कयूं त आशिक हूं नबी साईं जा जवान न्याणियूं पिया विहारियूं दावा पिया कयूं त आशिक हूं नबी साईं जा बन्ना सोरे रोटन ते डिंगर लोड़ा रखी मानुन के इज़ायूं पिया ऐं दावा पिया कयूं त असीं आशिक हूं नबी साईं जा। औरतूं ऐं अमड़ियूं न्याणियूं बेपर्दा करे उन्हनि खे रोडनि रस्तनि ऐं बाज़ारनि में घुमायूं पिया ऐं दावा पिया कयूं त मिठे मुहम्मद जा आशिक हो। ॿुधो मुसलमानो दावा करणु पंहिंजी जगह ते आ पर हकीकत ही आ जेका अॼु ही गुनाहगार अर्ज़ पियो करे। गलत हो जा त जिंदगी भर घोटकीअ जे हद में अचण ते मुझे मथा बंदिश हणो पर जे सही ॻाल्हियूं आहिनि त मुड़स थी करे मञे। ही मुझो वाइज़ कई फिरके कई तंजीम कई जमात कई पार्टी लाइ नाहे ही पूरी उम्मत मुसलमा कलमे पढ़ंदड़ समूरन मुसलमानन जे लाइ ऐं मां हवाला ॾींदो पियो हला कुरान हदीस मां उम्मीद है अवां जी दिल जे मथा कुरान जो असर पवंदो
जाते मुझे सोने नबी जी नबूवत उच्ची, जाते मुझे सोने नबी जी रिसालत उच्ची, जाते मुझे महबूब जो मेरा जो आला दर्जे जो उते कुरान ही भी तो चवे फरमाई व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। सोना तुझी नबूवत रिसालत सां गॾु तो मुहम्मद जो खुल्क भी वॾो आ। आलम वेठा हो स्टेज ते हेठ भी असांजा मोतबर मुहाडरा प्यारा अजीज दोस्त वेठा हो, गोठन में भी समझदार दोस्त मुझो बयान बुधंदा हुंदा। असांजे नबी जो खुल्क भी आला दर्जे जो, असां वटि खुल्क जो नालो ही ना। औलाद बेजार, बच्चा बेजार, मिट माइट बेजार वेठा था पींगा लोडन। अल्लाह करे जालिम मरे, फिरियादू करे, कूड़ू FIR करे, मानुन के बदरायूं पिया, फैसलन में कुरान मथे ते खणी कूड़ी शाहिदी दई गरीबन जा घर पिया साड़ियूं। छा ॻाल्हायो? 50,000 10,000 ते कूड़ी शाहिदी कूड़ी मशीरी दई ऐं वनी शाहिदी पियो दे कई गरीब ते 8-10 लख चटी पइजी वई ऐं गरीब जा बच्चा रुना तो तुझो कुछ बचंदो? अज जेको असां अमल पिया कयूं इहो नबीअ जे सुन्नत जे खिलाफ जेको करणो आहे उहो कयूं नथा। झुमिर हणणु, डांस करणु, पेरन में घीघरू बजणु, मां रब के हाज़िर नाज़िर समझी पे चवा ये तो शादिन में भी जायज। तो शादिन में भी जायज ढोल वजाइणो, यकतारा वजाइणो, चपड़ी वजाइणो, या तो शादी में भी नबी साईं हराम करार दिनी आ। तो कहीं भी तकरीब में भी एड़े किस्म जी का गलत हरकत उम्मत न करे। छो तो महबूबन करीमन के रब कुरान में पे चवे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला। बीजा से फरमाए उतल मा उहिया इलैक मिनल किताब वाक़िमिस सलाह इन्न सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल ज़िक्रुल्लाहि अकबर। कुरान पे फरमाए फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर। कुरान पे फरमाए वअमुर अहलक बिस्सलात। रब मिठे मोहम्मद के पे चए ओ काली कमली वारा चादर विझी करे सुमण वारा मुंहिंजा मोहम्मद रात जे घड़िन में उथी करे मां रब जो कुरान पढ़ंदो कर। सही गुलाम रसूल ए जमायत आई आ कुरान बुझण। खुदा जो वास्तो थव मुझे बयान के समझो ऐं दिल में जगह जो। अज तवाजे जिंदगी में ही जो जलसो मुंजी शायद इन गोठ में पहिरियों दफो हाज़िरी आ। घोटकीअ जे चारों पासा जलसन में हाज़िरी मुंजी लगी आ। हिते मां पहिरियों दफो पे समझा अंदाज़ो वधीक रब तो जाने तो मां ही अर्ज कयूं अञा मता जिंदगी जो आखिरी जलसो होजे जेकरे शिफा नबी जी चाहो था तो नबी जे तरीके ते हलो। सुबह तो थे सिधो सैलून ते सेफ्टी में ब्लेड पानी जो लोटो साबुण हथ में पहिरियों धक्कु नबी जी सुन्नत दाढ़ी बोलो ना असां जेके कलूर कया आहिनि न अमड़ियूं ऐं न्याणियूं असांजूं मथो गाढ़ो करे रवा लाए करे कपड़ा धोवन थाव धोवन मानी पचाइन बाजारन में घुमन बिना चादर बिना रवे बिना बुरके जे जडे तो कुरान मिठे मोहम्मद जे पाक बीबिन के फरमाए पियो जेके उम्मत जूं अमड़ियूं हिल हाने कुरान खोलिया हाने अचु माना पाण कर या अय्युहन नबियो कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन। ऐ नबी पंहिंजे घर वारनि खे चओ घर वारियूं कहिड़ियूं अन्नबियु औला बिल
मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। घर वारियूं केड़ियूं जंहिंजे लाइ क़ुरान तो फरमाए या निसा अन्नबी लस्तुन्न कअहदिन मिनन निसा इन तक़यतुन्न। घर वारियूं केड़ियूं जंहिंजे लाइ क़ुरान तो फरमाए इन्नल लज़ीन यरमूनल मुहसिनातिल गाफिलातिल मोमिनात। घर वारियूं केड़ियूं जंहिंजे लाइ क़ुरान तो फरमाए सुब्हानक हाज़ा बुहतानुल अज़ीम। जंहिंजे लाइ क़ुरान पे फरमाए वतय्यिबातुल तय्यिबीन वतय्यिबूनल तय्यिबात। मिठा मोहम्मद जी तू पाक आहे तीअं तुंहिंजूं बीबियूं भी पाक आहिनि। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। मां देवबंदी उलमा जे कदमन जी जुती भी न सुहा। स्टेज ते वेठो आ, बराए रास्त मुंहिंजो वाइज़ गोठन में माण्हू ॿुधंदा हूंदा, आवाज़ वेंदो हूंदो ऐं ज़िम्मेदार आहियां पंहिंजे वाइज़ जो। अॼु भी सुभाण भी कोरट ताईं भी डटन ते न हलो। कुरान आहे त बैतन ऐं शेरन ऐं कसीदन ऐं रुबाइन जी का ज़रूरत कान्हे। ऐं नबी चओ पंहिंजे बीबियुनि खे, बीबियूं भी उहे जेके उम्मत जूं अमड़ियूं। बोलो न उम्मत जूं। मां न चयो आहे, हिन सोने में लिखियो पियो आहे। वडेरो, पीरो, जमींदारो, ऑफिसरो, खबरदार थी जाए मता मिठे मोहम्मद जे बीबिन जे बारे में का बी सोच रखी थी तबाह थी वेंदे, का शय बाकी न बचंदई। सलाह शरीफ पढ़ियो लिखियो माण्हू, समझदार माण्हू, नौकरी वारो माण्हू, जमींदार माण्हू, तू दुनिया में हले चले पियो एडे तो हथ विझे जंहिं महबूब के बीबियूं पाण नबी न वरतियूं। रब जी इजाजत हुई त सोना ही घर सजणन जो आ। अज गुलाम मुस्तफा बुरड़ो पुट पढ़ाए त 1000 दफो सोचे। मौलाना गुलाम रसूल बच्चो पढ़ाए त 1000 दफो सोचे। कोई हिन गोठ वाहिद बश मलक जो वडेरो को जमींदार पुट पढ़ाए त सोचींदो आ त घर चङो आ, पाड़ो चङो आ, माण्हू भला आहिनि। जेका छोकिरी वठूं पिया उन जी जिंदगी कीअं आ तू सोचे पियो। तवज्जो कयो मुकम्मिल। हिन 2-3 हफ्तन में शायद जिगर ऐं दिल खोले हाँ फाड़े जेको वाइज मां कयां पियो वो अज पियो कयां। बावजूद इन जे जो मूंखे अहम कम आ जंहिं में वञणो आ। मां थोरा तव्हां साईं वारनि जो जिन मुंहिंजे अर्ज़ खे क़बूल करे पहिरियों वक्त ॾिनो। तवी सोचे शादी पिया कयो पर जन घरन मो मिठो मोहम्मद घोट थी निकतो। जय नबी के कुरान पे फरमाए वमा यंतिकु अनिल हवा। सैयद बुधो पंहिंजे नाने मोहम्मद जे घर जे बीबिन ते आंगुर न खणो। सैयदो, जजो, एसपीओ, वडेरो, अज जे कदे तुझे घर भातिन जे लाइ को माण्हू बीह करे चौक ते लौड ते का गाल करे त तू चौंदे मां सब भाती मारियासे। तू रसूल जे बीबिन ते पियो आंगरियूं खणे तोखे हया अचण खपे। मां थधो मुला है इन जे करे जुमला भी थधा चवंदो आ। न मूंखे लानत करण ईंदी आ ऐं लानत जे त नारे जे खिलाफ आ। न पिटींदा हूं कंहिंखे, न को गुथो जुमलो कंहिंजे लाइ ॻाल्हाइबो। पर मां अर्ज़ तो कयां त हीअ तुंहिंजी सोच आ, हीअ तुंहिंजो अकुल आ, हीअ तुंहिंजो दिमाग़ आ। तोखे ॿियो कुझु नज़र न आयो, मिठे मुहम्मद जूं बीबियूं नज़र आयो। बोलो ना अहिड़ो माण्हू पोइ मरंदो जेसीं ते ख़ुदा पकड़े सघे।
हुजूर के रब फरमाए वमा यंतिकु अनिल हवा, मुझो महबूब मोहम्मद तेसी तई कोई फैसलो शादी जो जे या हिजरत जो, नबी हिजरत कई भी कंहिंजे मर्जी, मेरा जो कयूं त कंहिंजे मर्जी सा, तवज्जो कयो तो मार्जो कया, जे मिठे मोहम्मद शादियों कयूं त रब जे मर्जी सा, रब के घर अबू बकर सिद्दीक हजरत उमर जो वणियो, तडी त मिठे मोहम्मद शादी कई, जै घर मां मिठो मोहम्मद घोट थी निकते, मलकन जे गोठ वारो अजु कंहिंजे घर में एसपी जाटरो थी निकते, को डीएसपी, को कमिश्नर, को वजीर, को एमपीए, त तू वठ न दींदो आहे, मुझो जाटरो फलाणो आ। अबू बकर के हक आ जो चवे त मुझो जाटरो मोहम्मद आ। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने अबू बकर सिद्दीक, शाने उमर फारूक, शाने उस्मान गनी, शाने अली उल मुर्तजा, नारे तकबीर। मौलाना मां ये दुख जो गाली तो क्या असां दे मथों काफर खिलन था त इन दीन में किए वञूं जै दीन के मञण वारा पंहिंजे नबी जे पाक बीबिन जे ला घट वध था गालाए। हां सही, असां के काफर खिलन था त सदे नबी जा उम्मती पंहिंजे नबी जी सुन्नत पिया कुड़ाइन, असां ते धारा खिलन था त जै नबी जा उम्मती ने उन नबी पंहिंजूं चारई न्याणियूं परणायूं, हे पंहिंजूं न्याणियूं न पिया परणाइन, असां ते काफर खिलन पिया त जै नबी पंहिंजे घर वारनि खे पर्दो करायो, अॼु ही उम्मत पंहिंजे माइनि ऐं न्याणियुनि जा रवा लटा लाहे करे ऐं रोडनि ते झुमरियूं पिया हणाइनि। तूं जवाब खुदा वटि कहिड़ो ॾींदे बाबा? कई तोखे समझायो आ तो मुझी सुञाण इहा है, औरत जी इज्जत सुञाण हया ऐं गैरत आ त चो पर्दे में आ, चो सामी पर्दो औरत जो जेवर आ, न नथ न झुमकियूं न वालियूं, औरत जो जेवर आ, औरत जो जेवर पर्दो आहे। इन जे करे मां अॼु अर्ज़ कयां तव्हां के समझाइण ख़ातिर, अवां जे इलाके में मस्जिदियूं, ईदगाह, जनाजा, नमाज़ां थींदियूं आहिनि कि न कोन? केड़ी मस्जिद में औरत नमाज पढ़ाई आ? जनाजो, ईद जी नमाज, भला बांग, भला नमाज पढ़ाइण या बांग ॾियण सवाब या गुनाह? छो न ॾियनि अमिड़ियूं न्याणियूं बांग ऐं नमाज छो न पढ़ाइनि? आलिमाणियूं बि आहिनि, हाफ़िज़ाणियूं बि आहिनि, क़ुरान जूं कारी बि आहिनि, वॾो इल्म भी थन, पर अल्लाह तुझे नाले तो सदको वञा, छो त पैदा त तू कयो आ त ॼाणे भी मशीनरी ठाई आ, उनके खबर आ न ये कार आ, इन में पानी पवंदो, अॻियों बानेट मथे करे रेडिएटर में तेल पवंदुसि, पासे में टांकी आ, हाणे तू हलाए पंहिंजी मर्ज़ी, तेल विझ पानी वारी जाइ ते, पानी विझ तेल वारी जाइ ते, 25 लखन जी गाड़ी तुझी घोट कीअं टूल प्लाज़ा ताईं भी हली, ॻाल्हायो नथा। असां के सिंघण लाइ नकु ॾिनई, खाइण लाइ रब वात ॾिनो, ॾिसण लाइ रब अखियूं ॾिनियूं, ॿुधण लाइ कन ॾिनई, कई ठाहियो। हाणे तू पंहिंजी मर्ज़ी हलाए त चांवर, मानी ऐं चांहि पाणी इहा नक ॾऊं पी, वात बंदि कर, सही मां हाणे हेॾो पीअंदुमि। तवज्जो आहे, समझो भी अथा, मां सफ़ा सवलो वाइदो कयो आहे, ई न जो ता 8 कलाक पिया सोचो त छा चइयो, तव्हां के जल्दी समझाइणो आहे ऐं जल्दी इजाज़त वठणी आहे। इहो फ़ैसिलो कइजो जंहिं मर्दनि खे ठाहियो, उन मर्दनि खे चयईं त नमाज पढ़ी तवी पोरियो कयो, मज़ूरी कयो, कारोबार कयो, फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फंतशिरू फिल अर्ज़ि, सूरत जुमुअ सिपारो 28। तव्हां निकिरो, हलाल रिज़्क़ जी कमाई कयो, उहो कमाई करे रब काॾे कयूं? तवज्जो आहे,
हाँ हे मर्दन के ये चई औरतुन के छा चई वकरन फी बुयूतिकुन्न शुरुआत रब नबी जे घर वारन खो कई वकरन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। महबूब पैगंबर जूं बीबियूं पंहिंजे घरन में रहो सिपारो बालियूं रुकू पहिरियूं। कुरान कौम न पढ़े न बुधे तो पो न्याणियों अद्धियों झुमरियों किए न हणने। कुरान तो पढ़ो कुरान जो तर्जुमो तो कर। नबी जो घर वारियों इन उम्मत जो अमड़ियों इन रब तो फरमाए पंहिंजे घरन में रहो बाहर शामिल लिखला वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। अगे जमाने जे जाहिल औरतुन वांगुरु तवां के बाहर निकलण जी घुमण जी इजाजत काने। औरत जी इज्जत घर में आ नमाज उते पढ़े उते अंदर कुरान पढ़े सवाब जमात जो बांग जो मुफ्त में मिलंदुसि। पर जंग जिहाद आ त मर्द वञनि औरतूं घरन में वेठियूं हुजनि जिहाद जो सवाब मुफ्त में। मौलाना कमंद जी गणती थी ट्राली भरजी निकती आ पोयों 2 मोटरसाइकिलूं पई वञन त को इन मो कढे न या ट्राली काथे कल्टी न थे या कोई फुर न करे वने तोखे कमंद जी ट्राली कणक जी ट्राली जी तोखे बकरी निकली वने घरों उन जी गणती आ गोल राय मस्जिदन में ऐलान कराइंदो मुजी बरी बकरी वई आ पुछ इया दजे मुंह ते टिको दजे फिलान दजे छा अम्बड़ अधी है न्याणी इए घुमंदी है निकरंदी चक्कर दींदी वते तो पो मां अर्ज करण ते मजबूर हां कुछ खुदा जो खौफ कर। इतरा जुमला काफी है कंजो खौफ कर चो बाबा जय ठायो उन कुरान में आर्डर मोकलियो वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाह वल हिकमा। पढ़ बदफा 30 सिपारा कुरान तर्जुमे तोखे मोजड़े फकीर वाइज जे बुधण जी जरूरत भी न पौंदी। मनी दे मस्जिद में त हाफिज साहब वाइज सच करे पर जेकरे तोखे को झले तो कुरान न पढ़ जाए न बुझ जाए हेडे ओडे थी विंदे तो पो समझ तो दाल में आपो समझ तो कुछ बीमारी तू समझ पान समझदार मानू है अल्लाह तो के खुश रखे। असा तो दुआ करना आया रब इन गोठ जे दर्रो दीवार ते रहमत फरमा। महबूब जो तरीको मोटी था तो वाइजते पैगंबर जी सुन्नत लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना। तवज्जो मुकम्मिल साईं चंदा एकड़ो आवाज आयो साईं जन डिठो आए त हरणी या परे बिठिया सडे पई रसूल जो नालो वठी करे सोने के साईं जन वया डिठो त हरणी आहे पेर बेर फाथा पिया थसे। अर्ज करण लगी मुंजा सोना यो नबी जो मोजज़ो हो जो जानवर भी गालाइंदा। मदीने पाक जे मस्जिद नबवी में रब तां के पहुंचाए उते मिंबर पैगंबर जो मां बैन बैती व मिंबरी काडे विया हो बई मानीअ के बड़धक ॾेई आयो छा वेहो हेठि वियो मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। मां खुश तबई भी कंदो आ पर अज मां हिन वाइज में 2 गालियूं हसास थी करे अर्ज़ तो कया त जी तवां के का गाल समझ में अचे अल्लाह से अमल जी तौफीक करे। साहबा दिल में फैसलो कयो बटन जणन वेही त साईं जन खजीअ जे थोड़ ते वेही ऐं मिंबर ते खुतबो था ॾियनि पाण को भलो मिंबर काठ जो सुठो साईं जन जे शान मुताबिक़ ठाहे ॿियो मिंबर ठही आयो दरख़्वास्त कयूं से असांजो अबू अमर सदको वञे वेह बचा साईं खुतबो तव्हां जेकर हिन मिंबर ते जो खजीअ जो थोड़ा वॾो ज़मानो खुतबो ॾिनो अथव हाणे हेॾे अचो
साईं जन हुन मिंबर दे विया मौलाना ही असांजो अकीदो थियो बंदिन जो झट न गुज़री नंढे ॿार जे रोण वांगुरु हिकु आवाज़ रोण जो आयो सदका पिया अचनि साहबा ॾिसनि पिया कनि पिया ॼनि कॾो आवाज़ पियो अचे उन मिंबर मां रोण जो आवाज़ पियो अचे मिठे मुहम्मद जे जुदाईअ में मुझा हुजूर हुन मिंबर के जड़े सागे मिंबर ते आया तो खामोशी थी वही मुझे मुहम्मद के वणन भी सुना तो हरणी थी चवे आका मां सवेर निकती हमें तो को खाई पी चा तो बच्चन के खीर पियारिया हित को ॾार अडल हो सो पाऊं फांसी पया अवी मुझी जमानत खड़ो सिर्फ बच्चन के खीर पियारे वरी इन पेर ते मोटा शिकारी भी अचियो हरणी जो ॾिठई तो खुशी में मापे कोन महीना थिया शिकार कोन लगो गुरबत भी हेड़ो जानवर अरब शौक सा खाइंदा आहिनि हाणे छड़ो रेट ए कीमत चई विझंद में उहा मिलंदी अज तोड़े को आलिम सगोरा चन 5-8 तो फलाणे के व्याज माफ कर गरीब आ तो तू मौलवीन के तो छा पर कुरान भी मानू मोटाइनि तो मां व्याज न छॾींदुमि गरीब कुरान खणी था वञनि व्याज छॾ मूर जा तो चवनि था पहिरियों व्याज ॾे मूर पोॾे चओ समूरा व्याज हराम चओ समूरा व्याज कुत्तो घटि गॾो घटि खिंज़ीर घटि ढूंढ घटि व्याज उन खां मथे हराम अज व्याज खोर मुशन के माटो ॾियूं निड़ ते टोपी काराशी जा वीगा गाॾियूं रोटन ते प्लाट बंगला शोरूम मिलूं पेट्रोल पंप सीएनजू ये दा घुमन जो गाल न कर राडो वाचा चश्मा जनवरी में जोराबा जून में वास्कोटी इन को तवा गरीबन जो कखन जुगन में वेहण लख दफा भलो तवा गणती न कयो के व्याज खोर के दिसी तो हे तरक्की करे वा इन तरक्की न कया इन पान के तीली दिनिया तो बाहे अज लगे से या सुभान गुरबत मिस्कीनी मजदूरी को मेणू ना कमायो खाओ काई मुंझ न कयो पर हराम को बचो अज असांखे कुरान छा पियो चवे मञण लाइ तयार कोन्हियूं नबी शिकारी के चयो तो मां हरणीअ जो ज़ामिन आ मुझी गाल मञ हरणीअ के छॾ उम्मत बुधे जेका नबी जो चयो नथी मञे उम्मत बुधे नबी झुमिर को मनो कई आ नबी डांस को झलियो आ नबी साज वजन झलियो आ मौलाना समझ खां कम वठ खुदा जो वास्तो तो शिकारी मुंझी त पियो सही हरणी आ ॿियो आ घणो आ पर तव्हां जहिड़ो हस्ती भी मक्के में बी काने हाने जे तवी जमानत था खणो त पहुंची तव्हां जे मथों यकीन आ हरणी के छॾियूं था पर तव्हां मुखों परे न वञो हुज़ूर फरमायो मां तोसां वेठो आ जेसिताईं हरणी मोटे अज त असांजो हाल इहो आ बिच पाण दवाऊं जमानत हण जो तो जामिन भी काठ में पान वरी सिधो होटल ते बाईपास ते बूढ़े ते दूध पती दी जाए धूड़ पती पिए मानू फासाए खलक खुदा जी कोई हाने वेठो दूध पती पिए एक जगह तो खणंदो तो सामान बे होटल ए बे दुकान ते लाइंदो बारदानु होडो खणंदो तो जिनस होडे पे मोकलिंदो खीर जो व्यापार हुंदुस तो उन महल वेठो उन में पानी मिलाइंदो जिनसन में तोर माप में ठगी पियो कंदो मर्द खबर पए ना तो तू छा थो करे हरणी वई पर हरणी ई वई सही जो मी वाच हिक पहुती तो बच्चा चुबड़ी पिया हरणीअ के अमर देर कई भुख भी लगी आ डी हेडो गुजरियो हरणी थी चवे पंहिंजे बच्चन के खीर भी पी वठो दिसी भी वठो मां चंद घणन लम्हन जी मेहमाना
साईं मोहम्मद ईसा टांवरी थो अचे स्टेज ते तव्हां तवज्जो कयो साईं जी बि ज़ियारत कयो आलिमा पोइ वरी तव्हां हेॾे नज़र कयो सलाह शरीफ़ पढ़ंदा हलो हरणी दी चवे जल्दी जल्दी वाह वाह नज़र त ॾिसो न छाजे करे अम्मा कि आऊं फांसी पई में शिकारी बीठो आ ज़ामिनु बिनी जहान जो सरदार मोहम्मद ॾई हाणे तवज्जो जे त मां हिकिड़ो अर्ज़ कयूं वञा मौलाना हिकिड़ी ज़मानत नबी हरणीअ जी खई विच में शिकारी हुयो हिकिड़ी ज़मानत नबी तव्हां जी खई आ मलक कोलाची कलोड़ा अब्बासी बुरड़ा सैयद बरोच जामोट तवज्जो हुंदो त ॻाल्हि सम्झ में ईंदी चन्ना ऐं जेके बिरादरियूं आहिनि ज़मानत नबीअ खई आहे तव्हांजी कंहिंजी तव्हांजी नबीअ फरमायो मां उम्मत जे जन्नत जो ज़ामिन आहियां बशर्त ज़ामिन नबी जन्नत जो न कराए मुल्लनि को ख़त्मा मुल्लनि जी त बेखी मती आहे हिकु जुमू ॿियो जुमू मुहांग जो दौर वेठा था पिंगा लो ॾिन रब को वरी ॿियो बि मारेसि त मथे महीने के बि धिको अचे हा साईं अहिड़े दौर में जो मुफ़्त में मुर्गियूं पयूं एॾो एॾो मफराटा त पोइ छा थो सम्झे त असांजा तारा उबता हूंदा न हे असांजो नबी आहे मिठो मुहम्मद तो सल्लल्लाहु तो मां ज़ामिन उम्मत जो शर्त हिकु फरमायो मुझे आका पंहिंजे हया पंहिंजे इज्जत पंहिंजे लज पंहिंजे गैरत जी ज़मानत जो वाइज समझी वञो ऐं ढकियल जुमिलनि में पियो चवां पंहिंजे हया पंहिंजे इज्जत जी ज़मानत जो यानी ज़िना न कजो हिक ई आहे ज़मानत जो ॿियो हुज़ूर फरमायो पंहिंजे ज़ुबान जी ज़मानत जो न गार ॾिजो न कंहिंखे पिटियो न कंहिंजी परपुट गिला कयो न कूड़ी ज़ुबान सां शाहिदी ॾे भली तुंहिंजे मिट खे कस लॻे पर ॻाल्हि सची करे छॾिजांइ रसूल फरमायो तूं ज़ुबान जी ज़मानत ॾे मुहम्मद जन्नत जो ज़ामिन नारे तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर इन गुनाहगार जूं हे बगालियूं नोट करे दिल में रखी सुमण माल तू पान फैसलो कर काजी थी न के वडेरे दे फैसलो खणी वञ न के जमींदार दे फैसलो तू कर त नबी छा पियो चवे मां काथे बीठो आ तो असांजी ज़बान जे करे मुल्क में माण्हू पिया मरन कत्लनि जा ढेर लगी विया आहिनि तुझे असांजे ज़बान जे करे अखियूं तबाह हुअनि तुझे असांजे ज़बान जे करे मिट मिटन को टुड़िया पिया आहिनि न्याणियूं जवान वेठियूं आहिनि तुझे गारनि गंद जे करे परणला न्याणियूं तलाका पयूं वठनि ऐं ॿाहिरि पयूं वञनि तुझे असांजे ज़बान जे करे इंसानियत क़त्ल पई थिए कॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ कयो थी त मां ज़बान सां छा थो ॻाल्हायां भली तस्बीह पढ़ उमरा कर पर जे हुकूकुल इबाद में मिटन सा बानन सा इंसानन सा पाड़े सिरन सा तो जो सलूक सुठो ना है त तू नबी तोखे पंहिंजो न कंदो हिकड़ो बार बियारो कोई आलिम गाड़ी ते मेहमान तो उनके जगह ते वठी वने कुरान पे फरमाया लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना अगे मानो खत लिखंदा वडो पो थकजी पवंदा त पो हेठों लिखंदा थोरो लिखियो मां भी इहो अर्ज़ थो कयां वाइज़ के खणी आवा जो साईं पौतल आहिनि थोरो लिखियो घणो समझंदा अॼु जेको असांजा रस्म ऐं रवाज हलनि पिया इन रस्मनि सां मुंहिंजे मुहम्मद करीम जो वास्तो ई न हो नबी से 4 न्याणियूं परणायूं
अज पीर पे चवे, मौलवी पे चवे, खान पे चवे, भोतार पे चवे मुझे सानी मट कोई ना है, मुझी सती जतिया, मुझी न्याणी जो कब्र सा निकावा, मुझी न्याणी जो कुरान सा निकावा, मुझी न्याणी जो थदी मिटिया। ओ जमींदारो, वडेरो, भोतारो, खानो, मौलवियो, हाजियो सब गद थो पर मिठे मोहम्मद जो शान सभिनी जूं न्याणियूं गॾु थियल मिठे मोहम्मद जे न्याणियुनि जो शान। नबी न्याणियूं पलाए तूं विहार तुझे लेखे असांजे लेखे त ॿ जॻहियूं चाढ़ियूं से पुलाव जूं, मिठे जूं, बिरयानी जूं ऐं ॿ टे बल्ब घर ते ॿारियासीं त नबी पाक जी विलादत सीरत जो महीनो आहे त बसि जिंद छुटी वई। ईअं जिंद थोरी छुटंदी। एक भुगड़ा वठड़ा या रेवड़ियूं वठणियूं आहिनि या ईअं बसि मिड़े को धाड़ो फुर्रा त जंहिंजी टाली वञे कमंदरी छड़ी खणी ऐं घर पियो वञ ॼण पोखी तूं हुई। ईअं थोरी आहे शरीयत। न्याणियूं विहारे मरी वे गोघो गिचीअ में पवंदी ख़ुदा पुछंदो वइज़ल मऊदत सुइलत बिअय्यि ज़म्बिल क़ुतिलत। साईं ऐलान कयो त असां वाइज़ क़ुरान मवा अज मां क़ुरान जे रहमत जो हिन गोठ मलकनि जे में मींहुं वसायो आहे त जीअं बीमारियूं वञनि ऐं क़ुरान जे नूर जो दिलनि ते असर पवे। जवानों न्याणियों ने विहारियो, घर में पर्दो करायो, धारन मर्दन जा फोटू घर में न हलायो। कुरान नबी जे घर वारन के पे चवे वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा। मां जो चिट्ठी हुंदी पर चिट्ठी ना है, पैसा है। सभिनी बुजुर्गन जो शान मथे, सब आलिम भला पर मुंहिंजी तबियत इन वटि न आहे। पैसा त चरियन खे बि वणंदा आहिनि, जंहिंखे बि ॾियो सकरात वारो बि 2 मिंट ॻाल्हाईंदो जे 500 जो नोट ॾींदोसि। पर तव्हां मुंहिंजो वाइज़ ॿुधो ॼण तव्हां मूंखे लख ॾिना। हाणे पैसा खणी ईंदव त मुंहिंजो वाइज़ न हलंदो। मां चवंदुमि हाणे अलाह करे ॿियो अचे, ॿियो ईंदो त वरी चवंदुमि रब करे टियों अचे। अलाह तव्हांखे पैसा बख़्शे ॾे, रब तव्हांखे अञा गंज ॾे। तव्हां मुंहिंजो वाइज़ ॿुधी छॾो, दुआ कजो त रब जे कम सां मां वञा पियो, अलाह उन में फतह ॾे। बसि सफ़ा को न मुड़े त वाइज़ खां पोइ हिन ई घिटीअ सां वेंदुमि बिस्मिल्लाह। पर वाइज़ मुंहिंजो ॿुधो तव्हां। अज असां मुल्हनि में भी जिन सां अची वियूं आहिनि। पैसा खणी आयो त नमाज रोज़े जो वाइज़ बस, पोइ पैसे वारे खे वेठा बिश्त जूं टिकेटां ॾींदा, छो त जन्नत आहे घोटकीअ जो पिलाट, मौलवी आहे तपेदार। 500 ते चएसि तो बिश्त में त तूं वहीं ईअं वेंदो। पीउ मां कावड़ायूं वेठो आहे, न्याणियूं विहारियूं वेठो आहे, व्याज पियो खाए, बना पियो सोरे, परावा लूसण पियो लुणे, परावा पोखा पियो फैले, कूड़ी शायदी पियो ॾे, 500 मूंखे ॾे जन्नत में। एडन डट इन मौलवी को पाण के बचायो, झूठ पे मारे। नबी 3 दफा कसम खयो तो मुके अल्लाह जो कसम आ बेगैरत जन्नत में न वेंदो। बोलो ना बाबा जला जन्नत में त न वेंदो पर खुशबू भी जन्नत जी न चखंदो। अज मां ही अर्ज कयूं पे वञा हुजूर जे बीबिन के पे रब चए पंहिंजे घरन में रहो ऐं बकम कयो। इते मुंहिंजो वाइज़ पूरो आहे। वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा। पैगंबर जो घर वारियूं हिकु त पंहिंजे घरन में रहो। ये बि आयत आहे साईं गुलाम रसूल अॻे में मां हिकिड़ी पढ़ी आयो आहियां, वकरन फी वज़कुरन मा युतला फी। अतियूं असांजो हॉस्टलनि में, NGOs में महीनू गुम हिन दंत शिक वेठो आहे। मां छा कयां, मजबूर आं, मजबूरी का नाम। और हर कमकार में बचार मां छा कयां जो ये वाइज़ न कंदुमि त मुंहिंजो रोड़ीअ ते हाव फाटंदो। ये बीमारियूं आहिनि जंहिंजे करे मां अर्ज़ु पियो कयां मौलाना जेको कुतनि गधनि ऐं ॿिलनि खे खाराईंदो उहो तुंहिंजे न्याणीअ खे बि खाराईंदो। न्याणीअ खे धारनि माण्हुनि सां गॾु नौकरियुनि में रोटियुनि में न छॾ। ख़ुदा तोखे रिज़्क़ ॾींदो ऐं रिज़्क़ जो ज़ामिन अल्लाह हुआ। वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि
अला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फ़ी किताबिन मुबीन। एड़ी जमीन ते का मखलूक काने जंहिंजे रिज़्क़ जो ज़िमो ॾिसो मानी बचे थी चांवर बचंदा ॿार उछलियूंदा कुता भी बिला भी कुआ भी खाइनि पिया तू अन्न पियो खणी जे त भूमिन जे लाइ पियो रखे तू लूसण पोखिया तू हिकड़ा पोखियूं तू वणनि जा पन कपे बकरिन खे खाराया रब तो फरमाए मां रब ज़ंजीर में ॿधल जानवर खे भी बुख नथो मारिया त तुंहिंजी न्याणी तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी अधी तुंहिंजी भेण खे मां रब बुख कीअं मारींदो। छाणू थी चरियो थियो आहे अची पेट वरायो थी चटे पेट सुभाण मरंदे क़बर में अकेलो वेंदे तोखे रब दुनिया ॾिनी आहे ॾेई छॾ 5 लख हिक न्याणीअ खे 2 लख ॿी न्याणीअ खे वेही खाए ॼाटो भी दुआ कंदी इहो वाज़ कर त ईअं ॾिसंदो मुलनि ॾे एॾा तारा दांत जेॾा मुल वाज़ पियो करे एॾा छा पियो चवे। मां दुआ गुहा अल्लाह सही मलकन जे हिन ॻोठ वाहिद बशर ते रहमतूं फरमा अल्लाह इन ॻोठ जे नंढन वॾन ते रहमतूं अमड़िन ते न्याणिन ते अबन ते अदन ते बाबा औरत जी वॾी इज्जत आ ज़ाल भी ई न समझ सका निधन किया हेडो फिरी धक्को हणे हेडो फिरी धक्को हणे उहा तुझी ज़ाल है उन जो नान नफक कपड़ो लटो दवा दरमल तुझे गिची में ई न दादी लाबारा करे चूंडा करे पैसा कमाए और घर में खाए और तू होटलन ते कढ़ायूं करे खा छेणू न खाईंदो है छेणू खा मायूं वेचारियूं बोरिया कन मजूरी कन उहे तोखे भी खाराइन बच्चन के भी बुढ़ी न मरंदो है नक कोन्हे तुझे निकाह में तुझी ज़ाला तू उन जी इज्जत कर तू उन जी खिदमत कर उनके तू पंहिंजी हया वारी जिंदगी दे तू वेठो मारियो कुटे छड़ो थदी मानियो गरम मानी और बोड़ ते माइन जो बाह तो भञे ज़ालिम न थी न ता खुदा इन केस में क़यामत में बधी न छॾे वक्त हुजे तो वाला काथे पुजो पर हयाती बाकी को मौको मिलो तो इंशाअल्लाह